जी वज़ीर आज़म साहब इन ॻाल्हि खे घटि में घटि वज़ीर आज़म जे लेवल ताईं त इहो चिठो कयो त PTI ते बतौर जमात को पाबंदी न पई लॻे छाकाणि त को अहिड़ी कानूनी वॾी का रंडक या साबिती या शाहिदी साम्हूं न आई आहे जंहिंखे बुनियादु बणाए हुनखे बैन कयो वञे पाबंदी लॻाई वञे पर वज़ीर आज़म साहब चए पियो अञा वज़ीर आज़म साहब त कल्ह इहो चयो त कोशिशि कंदसि गैस जा रेट न वधनि पोइ काबीना में पाण ई वेही रेट जा गैस जा रेट वधाए छॾियूं लेकिन मुंहिंजे बि ज़हन में इहा ई ॻाल्हि हुई त पार्टी खे बैन कीअं कंदा पार्टी खे बैन करण लाइ सुप्रीम कोर्ट में वञिणो पवंदो सो पार्टी खे ऑफिशियली बैन न कंदा इहो ई अंदाज़ो हो जेको अॼु वज़ीर आज़म काकड़ साहब बि चयो पर ॿी ॻाल्हि जेका हुननि न चई त ठीकु आहे हिकिड़ो हूंदो आहे ऑफिशियली बैन करणु ॿियो हूंदो आहे त कमु अहिड़ो करे छॾिजे जो पाबंदी न बि हुजे ऐं पाबंदी हुजे जिथे को जलसो जुलूस कनि जिथे को मिड़ाको कनि ॿधी खणी वञो सख़्ती कयो जीअं थिए पियो त हाणे जेके PTI छॾे विया उन्हनि खे त ख़ैर ज़ाहिर आहे को पाबंदी उन्हनि खे त अञा फैसिलिटेट कयो वेंदो पर जेके पार्टी में आहिनि उहे घणे भाङे जेल में आहिनि ॿिया अगरि नवां उम्मीदवार इलेक्शन में बीहण लाइ ईंदा त उन्हनि खे ॾिसो न हिकिड़ो जॾहिं पार्टी में माण्हू पार्टी जी टिकट लाइ अप्लाई कंदो आहे पोइ हुते पार्टी जो बोर्ड जो इजलास थींदो आहे पार्लिमानी बोर्ड हूंदो आहे उहो फ़ैसिलो कंदो आहे की अलिफ़ खे टिकट ॾिजे ॿिए खे ॾिजे हिते बोर्ड वोर्ड छाजो हिते माण्हू रूपोश लॻा पिया आहिनि या जेल में पिया आहिनि त ही पार्टी जी टिकटूं ॾींदो केरु त पाबंदी न हणबी सरकारी तरह का पाबंदी न हूंदी ऑफिशियली पर पोइ भले विड़ी वठो इलेक्शन भई टिकट जेका आहे उहा त पार्टी जी CEC या पार्लिमानी बोर्ड जंहिंखे पार्टी जो चेयरमैन नॉमिनेट करे जीअं जेको बि पार्टी जो तरीक़ाकार आहे जॾहिं पार्टी जा चङा माण्हू हूंदा ई कोन त टिकटूं कंहिंखे ॾींदा ऐं किथे वेही फ़ैसिलो थींदो पोइ हर को माण्हू घरां छपराए PTI जे टिकट ते त वञी कोन इलेक्शन कमीशन में जमा कराईंदो सो हिकिड़ी अच्छा पोइ अगरि हू को ग़लती सां किथां टिकट हासिलु करण में कामयाबु थिए ऐं फॉर्म बि भरे ऐं खमिजी वञे त बसि पोइ सो हिन छाकाणि त मियां साहब इहो कीअं चाहींदो त या नवाज़ लीग त मतिलबु हुनजे साम्हूं PTI खे फ्री हैंड ॾेई छॾिजे यानी फ्री हैंड सां मुराद इहा आहे त हुन ते को सपोर्ट न कनि रुॻो हथु कढी छॾीनि PTI मां त पंजाब में त ॾुखियाई थी पवंदी 85 जा इलेक्शन आउं तव्हांखे ॿुधायां ग़ैर जमाती बुनियादनि ते हुआ को बि सियासी पार्टी उनमें खे इजाज़त न हुई ज़ियाउलक जेके इलेक्शन कराए त सिंध में मूंखे सिंध यादि आहे सिंध में सिर्फ़ु मां अच्छा हुन महिल पीपल्स पार्टी जो ज़ाहिर मोहतरमा शेख ज़ुल्फ़िकार अली भुट्टो तमामु तूफ़ान हो पीपल्स पार्टी जो त आज़ादु उम्मीदवार बि भुट्टे साहिब जो फ़ोटो वोटो ईअं लिख छुप में हणी छॾींदा ज़ियाउलक जो दौर हो त उन्हनि खे सिर्फ़ु हिन खाते में वोट मिली वेंदा त ही पार्टी जा भले न हुजनि पर पार्टी ॾे लाड़ो आहे त हींअर बि पंजाब में सूरत हाल इहा आहे त माण्हू पोइ ईअं लाड़े वाड़े ते किथे खटे वञे त ॿी ॻाल्हि आहे पर आउं सम्झां थो त एतिरी सवली इजाद न मिली पर जे ॾियनि जी हा हाणे हीअ सभु ॻाल्हि त आहे त जेको मूंखे लॻे थो ख़्वाहिश इहा आहे त भई सभिनी खे फ्री हैंड ॾियो ऐं हिकिड़े मुल्क में सियासी ठापुर अचणु ॾियो सियासी हिकिड़ी जेको आहे उहो स्टेबिलिटी अचे पॉलिटिकल स्टेबिलिटी अचे ऐं इहो तासुर न वञे त हीअ इलेक्शन जे नाले ते सिलेक्शन थिए थी छाकाणि त अगरि इलेक्शन जे नाले ते सिलेक्शन थींदी इलेक्शन थी वेंदा हुकूमत बि ठही वेंदी पर हुन हुकूमत खे को मञता न मिलंदी न तंहिंजे करे इलेक्शन ऐं पोइ भला ज़ाती दुश्मनी आहे छा जीअं नवाज़ शरीफ़ सां ज़ाती दुश्मनी कोन हुई मामलात वरी हल थी विया इहे सभिनी सां मामलात खे ठीकु कयो ऐं मुल्क में सियासी हिकिड़ी ठापुर आणिजे ऐं पोइ ठीकु आहे जिथे जिथे तव्हांखे थोरी घणी मैनेजमेंट करणी आहे कंहिंखे खटराइणो आहे कंहिंखे उहो त तव्हां उहो ई कंदो उहो करे वठिजो पर ज़ाहिरी तरह ॾेख त इहो अचे न त बांग्लादेश जहिड़ा इलेक्शन न पिया थियनि ख़्वाहिश आहे पर थींदो हिन जे बरक्स जेका आउं ॻाल्हि कयां पियो जेको नज़र अचे थो अॼु